ससुई हिंदू ब्राह्मण घराणे में जन्म वरितो। छठीअ खां पोइ संदसि वालदेन हिन खे हिक काठ जी संदूक में बंदि करे सिंधु दरिया में लोड़ियो, छाकाणि त संदसि पीउ नाओमल इन अॻकथीअ सां सहमत न हुयो। सिंधुअ जे हेठाणे वहकिरे ते भंबोर हिकु ख़ुशहाल शहर हुयो, जंहिंमें मोहम्मद खटीअ नाले धोबी रहंदो हुयो, जंहिंखे को बि औलाद न हुयो। दरिया किनारे कपड़ा धोईंदे हुन जी नज़र दरिया में लुणंदड़ काठ जी संदूक ते पई। ऐं ॿाहिरि कढी खोलियाई त ससुईअ जहिड़ी मासूम ॿार खे पालण जो फ़ैसिलो कयो ऐं संदसि नालो ससुई रखियो। ससुई माना चंड। ही नालो हिन ॿार जी मासूमियत ऐं हुस्न सां ठहकी आयो। ससुई जीअं वॾी थी त संदसि हुस्न में निखार आयो ऐं घणनि लाइ कशिश जो सबबु बणी। उन्हनि मां हिकु केच मकरान जो शहज़ादो पुनू हुयो, जंहिंखे ससुअ जे हुस्न जी हाक भंबोर पहुचायो। जॾहिं ससुअ कुझु ख़रीद करण लाइ मेले में पहुती त ॿिन्ही जा नेण खॼा ऐं प्रीत जो पंधु शुरू थियो। तंहिंखां पोइ मोहम्मद खटीअ जे उसूलनि जो भरम रखंदे पुनू पाण खे धोबीअ जी किर्त में धारियो। ऐं आख़िरकार मोहम्मद खटीअ खां पुनू ससीअ जे संग जी घुर कई, जेका क़बूल पई ऐं ससी पुनू शादीअ जे बंधणनि में बंधिजी विया। पुनूअ जो पीउ आरी, जेको केच मकरान जो हाकिम हो, सो ससी पुनूअ जे संग ते हैरान थी वियो ऐं काफ़ी माण्हू मोकिले वापसि केच वरण जो चवरायो। नाकामीअ खां पोइ आर्य पंहिंजे टिनि पुटनि यानी पुनूअ जे टिनि भाइरनि खे भंबोर मोकिलियो ऐं उन्हनि ते ज़िमो रखियाईं त पुनूअ खे वापसि केच आणियो। उहे टई भाइर ॻच अरसो पुनूअ सां भंबोर में अची रहिया ऐं पुनूअ खे वापसि वरण जो चवंदा रहिया, पर पुनूअ जे इनकार खां पोइ हुननि हिकु राति नवेकली महफ़िल में पुनूअ खे जजो नशो पीआरियो। जॾहिं पुनू हवास विञाए वेठो त संदसि भाइर हुनखे उठ ते चाढ़े तकिड़ो केच ॾांहुं रवाना थिया। ससीअ हिन हाने खे सुबुह उथण सां सारियो ऐं घणी पुछ गछ करण खां पोइ हिकु वफ़ादार ज़ाल वांगुरु पुनू ऐं संदसि भाइरनि जो पीछो करण लाइ अकेले सिर निकिती।
ऐं जे वरन वारियूं Return to your homes, all who want to. खोड़ाए फिराक जी सुजी ॻाल्हि करी Pretty hard to bear, split and solitude. बुम्हा जिन बरी डूंगर से डोरींदी Enduring hell hole shall hike in hills. ओ सरतू दियो मुसलाह अल्लाह ओ बाबा बंधिए जे बणिया बणिया ओ बाबा बंधिए जे बणिया ओ सरतू दियो मुसलाह अल्लाह सरतू दियो मुसलाह ओ सरतू दियो मुसलाह अल्लाह बाबा बंधिए जे बणिया बणिया हो बाबा बंधिए जे बणिया बणिया हिन सफ़र में ससीअ ॾाढा डूंगर ऐं ॾुखिया रस्ता ऐं ख़तरा ॾिठा ऐं पब जबल पार कंदे वञी हाड़ू जबल पाती। सुखनवारी सदा अंदर जलियत अंदर जलियत ए अंदर जलियत रस्तो भुलजंदे हिन जो सामणो ईल नाले हिक धनार सां थियो जेको हुनखे मेरी अख सां ॾिसी रहियो हो। ॿी का वाह न ॾिसी ससीअ धणी धर पंहिंजे बचाव लाइ दुआ घुरी ऐं हुनजे पेरनि हेठां सख़्त ज़मीन फाटी पई ऐं ससी उन में गुम थी वई। इहा माजरा ॾिसी ईल धनार खे पछताव थियो ऐं पंहिंजे ग़लति इरादनि जी नाकामीअ खां पोइ निदामत कारण उते ससीअ जी कब्र ठाहे मुजावर थी वेही रहियो। जीअणा अॻे जे जिया जुग जुग से जियन जीअणा अॻे जे जिया जुग जुग से जियनिया ओए मोटी की न मरन मरणा अॻे जे मोटी की न मरन मरणा अॻे जे मुआ। ॿिए तरफ़ पुनूअ खे केच में ससीअ खां सवाइ करार न पिए आयो ऐं हाल हेणा करे छॾियाईं। पुनूअ जी इहा हालत ॾिसी संदसि पीउ हुनखे वापसि ससीअ ॾे वरण जी मोकल ॾिनी। वापसि भंबोर ईंदे सफ़र में पुनूअ जो गुज़रान उन जाइ तां थियो जिते मौजज़ाणे तौर ससी ज़मीन में गुम थी हुई। ईल धनार सां हाल अवाल ओरींदे हुनखे ख़बर थी त उहा क़बर ससीअ जी आहे ऐं पुनूअ बि धणीअ दर ससीअ सां विसाल जी दुआ घुरी जंहिं करे ज़मीन वरी फाट खाधो ऐं पुनूअ बि ससीअ जी ज़मीन में गुम थी वियो।
अहिड़ी तरह हिन ॿिनि प्रीत वंडींदड़ दिलनि जो हाञो दाइमी विसाल जी सूरत में पुॼाणी खे पहुतो। ॾेखारियास ॾुखनि गोंदर गस पिरीअ जो, सुहाई सूरन के हेकांदी होत से, पुछन से पसन जॾहिं तॾहिं प्रिय खे, डोरींदियूं ॾिसन अंगण अजीबन जा। रतन वे